अदालतुनि पारां आपाशी खाते जे प्लाटनि ते कब्ज़ा हटाइण वारे अमल बाद जेके सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं ॻढ़ी हसन में बि ॻढ़ी हसन डिस्ट्रिक्ट खां निकिरंदड़ हैरो माइनर ते ऑपरेशन जेके आहे जारी आहे। ऑपरेशन मुतासिर में जेके बेघर थींदड़ मुतासिरीन आहिनि उन्हनि सां चओ त ॻाल्हि ॿोल करियूं त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि, उन्हनि जो हुकूमतुनि खां छा मुतालबो आहे। अरे कट मार्च ला के वे तू का टोस्ते ताणी गरीबां दे लाए देखो तो सही सब पिटे दे पने कुरान खोली बैठा हुए असा पिटे से वे बच्चा को बाला को पिटे सु वे ए बचड़े कहीं दे ये भी तुसा दे असा दे लाए वयल बालिया वे क्या दे लाए असा तो कखा में घर ना बैठो ना मिल्क है ना मडी है ना कुछ है असा का क्या रखे का शय कोनी रात खांदा डी कोनी राकड़ी कनऊ टीजा ऐसा राखी भी असा को आंदा अब्बा ये दुआ करूँ पे सरकार को जो उन्हें कड़ा ते बैठे हूँ असा का तो कुछ को नहीं असा हैरो शाग जो लुड़ मर वेसू या जेके तुसा दे उतू असा को क्या दितवे अज ताणी कुछ भी असा को न दितवे क्या दितवे मिलकत या पेट पालू के ना घर ठाऊं मिट्टी भी को नहीं चढ़ा वारी ते क्या घर ठहे असा देखो आन चढ़ा असा वाउंट भी तुसा को देऊं हर शय तुसा को देऊं असा दे ले क्या है का शय न बचाए वे असा दे ले अल्लाह दी ड्रोही वे कुरान दी ड्रोही अपने बच्चा दे लाए अपना इथे जल वनो अपना असा पायूं कखा वणिया घर अची इथे ही पायूं चाहे ना इमदाद देओ ना कुछ देओ असा को क्या दिता वे बोडा दे साल भी फिर असा सागी शाखा दे कड़ा ते बैठे थे हर को निकर गया अपना सोरिया कर असा को तो ताकत ही कोनी असा के वेहण जो भी जगह ना है हिनन हुकुम कियो त सुप्रीम कोर्ट अग में हिनन के जगह तवां दियो कोई ये ठायो पानी के भी रुकावट कोन है होॾो रोड भी आहे हे असांजा घर ड्राहिनि था नाहक किथे रुकावट हुजे त पोइ ड्राहिनि कखण घरनि वेहण जो बि जाइ कोन्हे नाहक असां सां करनि था कॾहिं चवनि था 35 फुट कॾहिं चवनि था 50 फुट कॾहिं चवनि था 40 फुट मथों जेको आहे के एमपी जो बंगलो आहे त उते वरी 16 फुट ड्राहिनि था ऐं सरकी साहिब जो पंहिंजो हेॾे जॻहनि था उनखे हथी न लाथऊं 25 फुट बि उहो न आहे असांजे ग़रीबनि जे करे बाह भरे ॾिनऊं इमरान लाहते मौत हंध रहूं गरीबा रुपया ने महंगाई जुदा जुदा हर शइ न डाटा है गित खड़ूं न सौदा है सुख लगड़ा मेरे को बाबा मेरे को वयल छे ये बादशाह है घणा एक सदी वस्ता इनके वयल न बिरो नी वयल भी मेर रंदा लंबा असां सां हाणे ॿार बच्चा काॾे नहीं हुए शाखड़ी जे कंधी ते वेठा हुआसीं उहो बि गवर्नमेंट नथो सहे हे घर त ॾेई लाल कई ये घर बि असां को डाराए थो असां ग़रीब माण्हू काॾे वञूं वॾेरा चवनि था जाथों जा आयो ओॾे हलिया वञो हाणे असां हारी मज़दूर माण्हू काॾे वेंदासीं वणनि जे हेठों त न वेंदासीं या रोड जे मथां वेहूं हे ज़ुल्म आहे मुराद अली शाह खे अपील आहे सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे असां काॾे वेंदासीं वाह मिसकीन माण्हू असां हाणे नंढा कुराड़ियूं पोड़ा पटका असां काॾे खणी वञूं असांखे त खट बि कोन्हे सुम्हण जे लाइ असां ग़रीब माण्हू हाणे पेट पालियूं मज़दूरी करे या घर ठाहियूं इहो घर बि इहे कखणा हुया उहे ड्राहे उछरियासीं चवंदा 40 फुट ॾियो 35 फुट ॾियो हर जॻह ते थोरो आहे असां वटि घणो आहे जेको आहे त हाणे मज़दूरी ते वञूं या पेट पालियूं वणनि जे हेठों वेही करे उहो कयूं था ऐं असां हाणे ज़ुल्म थिए थो असांजी जॻह ठाहिनि था असां ग़रीब माण्हू काॾे वञूं हारियूं असां ज़मीनदार हाणे जॻह असांखे ॾियनि ई नथा हे इमरान ख़ान छा कयो असां सां ज़ुल्म ग़रीबनि जा इहो घर त ॾिने आबाद कयूं उहो घर बि असां खसे वञे थो हिकु महांगाई दौरु असां ग़रीब काॾे वञूं न पंहिंजो घर न जॻह पंहिंजो हुजे त पोइ हर को वञे ग़रीब हाणे काॾे वञूं सरकारी जॻह ते वेठा हुआसीं इहो हाणे हिते बाग़ान त न हणाईंदो सरकार त हाणे बाग़ हणाईंदो हिते ग़रीबनि जो जॻह खसाए थो ऐं छा कंदो हिते इमरान ख़ान खे इहो अपील आहे जजनि खे समूरनि खे त असांजे घर न ठाहे ग़रीबनि सां ज़ुल्म इहो न करे काॾे वञूं असां को किलो अटे जो वठी खाऊं था पैसो कोन्हे महांग थी वियो आहे हे ज़मानो कीअं थींदो हे जायूं ठाहे थो गवर्नमेंट असांजे लाइ त आज़ार आहे बा हिकु त असां बीमार माण्हू इलाजु करायूं पंहिंजो या जायुनि जो कयूं हे ज़मीनदार जायूं असांखे ॾियनि ई नथा बि हुकूमत असांखे एनजीओ वारनि जायूं ठाहे ॾिना हा हाणे काॾे वञूं असां मिसकीन माण्हू अटो वठूं सौदो वठूं जायुनि जो कयूं टपड़नि जो कयूं लॾ काॾे खणी वञूं जाइ त काॾे कोन्हे काथे वञूं जा असांखे जाइ बाहि ॾियो काथे तव्हां सां वेहण जो जायूं ॾियो असांखे असां काॾे वञूं काॾे जी नाज़रीन अवी बेघर थींदड़ मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणो त आपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि उहे जेके हैरो माइनर ऐं ॻढ़ी हसन डिस्ट्रिक्ट ते जेके आहे त मुख़्तलिफ़ माब करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त जेके बासरनि जा बंगला आहिनि उन्हनि खे बचाईंदे ग़रीबनि जूं जेके कचियूं झुगियूं आहिनि उन्हनि खे ड्राहे पट कयो पियो वञे उन्हनि सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सूबाई हुकूमतनि खां मुतालबो कयो आहे त आपाशी खाते जे ॿाखियाई ख़िलाफ़
नोटिस वरितो वञे ऐं जेके बेघर थींदड़ मुतासिरन आहिनि उन्हनि खे मुतबादिल जॻह फ़िराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ ॻड़ी हसन। मुतबादिल जॻह फ़िराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़ ॻड़ी हसन।